أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى. ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث. صدق الله العظيم. सुभान अल्लाह। जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कंदासीं उन पाक परवरदिगार जी ज़ात सां जेको रहीम आहे, जेको करीम आहे, जेको असांजे समूरा गुनाह माफ़ करण वारी ज़ात आहे। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे अवां जे पंहिंजे होस्ट इकरा परवेज़ तरफ़ां हिकु भेरो ॿीहर अस्सलामु अलैकुम। इन उम्मीद सां गॾु तव्हां सभु बिल्कुलु ख़ैरियत सां हूंदा, ठीकु हूंदा। अॼु जी रहमत जो जीअं त अशरो असांजो पुॼाणी ते अची पहुचण वारो आहे ऐं अॼु 8वीं अफ़्तार आहे। सो अवां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां महिमान रमज़ान जी इन ख़ुसूसी ट्रांसमिशन में भली कार चऊं था।
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राजा मेमून जे तरफ़ां ॾेह तोड़े परॾेह में जेके जेके हिन वक़्तु असांखे टेलीविज़न स्क्रीन ते या सोशल मीडिया ते ॾिसनि पिया उन्हनि सभिनी खे अठों रोज़ो ऐं अठे रोज़े जी इफ़्तार जी नशरियात ऐं अठे रोज़े जी जेका हीअ महफ़िल आहे इहा महफ़िल मुबारक हुजे ऐं बाबरकत महीनो आहे, रहमत जो अशरो आहे। ऐं अॼु मां सोचियुमि त मां कुझु पंहिंजूं जेके फीलिंग्स आहिनि, पंहिंजूं जेके तजुर्बा आहिनि उहे मां तव्हां सां ज़रूरु शेयर कयां। माशाल्लाह। त मां जॾहिं मके में निमाज़ पढ़ंदो हुउसि त हर निमाज़ में मूंखे ईअं ॾिसंदो हुउमि त इमाम जेको आहे ॿुधंदो हुउमि, इमाम जेको आहे पढ़ंदे पढ़ंदे जेको आहे सो क़ुर शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे रोई ॾींदो हुयो ऐं ओछगारियूं ॾेई रहंदो हुयो। ऐं इहा मोहबत आहे, इहो प्यारु आहे, छो त हू क़ुर शरीफ़ खे सम्झनि था, उन्हनि जी ॿोली अरबी आहे, उतां जा माण्हू त उहे सम्झनि था। त मां हमेशह इहा ई कोशिशि कंदो आहियां त जॾहिं बि क़ुर शरीफ़ पढ़ां त तर्जुमे सां गॾु पढ़ां ऐं तर्जुमे सां गॾु पढ़िजे त ख़बर पवे त क़ुर शरीफ़ चवे छा थो। मौला अली करमुल्लाह वजह चयो त जॾहिं मुंहिंजी दिलि चवंदी त मां रब पाक सां ॻाल्हायां, रब पाक सां साम्हूं थिया ॻाल्हायां त मां निमाज़ पढ़ंदो हुयुसि ऐं मुंहिंजी जॾहिं दिलि चवंदी त रब पाक मूंसां ॻाल्हाए त मां क़ुर शरीफ़ पढ़ंदो हुउसि। त हीउ मौक़ो आहे, हीउ वक़्तु आहे ऐं हिन मौक़े हिन वक़्त जे मुनासिबत सां स्पेशली जॾहिं पूरी दुनिया बंदि लॻी पई आहे, असां सभु पंहिंजे घरनि ताईं महदूद आहियूं, त जेतिरो थी सघे असां क़ुर पाक जी तिलावत कयूं ऐं तर्जुमे सां गॾु कयूं ऐं असां सम्झूं क़ुर शरीफ़ खे, पंहिंजे ॿारनि खे सम्झायूं, पंहिंजे बचनि खे सम्झायूं त क़ुर शरीफ़ चवे छा थो। ऐं इहा हक़ीक़त आहे जंहिं क़ुर शरीफ़ खे सम्झो उहो ई मुकमल इंसानु आहे। माशाल्लाह, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं जीअं त असां पंहिंजी ट्रांसमिशन जो माशाल्लाह सां ख़ूबसूरत आवाज़ महमूद हुसैन, असां कारी महमूद हुसैन मौजूदु आहिनि, उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़ सां कंदा आहियूं ऐं कलाम इलाही सां प्रोग्राम जो आगाज़ इन करे कंदा आहियूं त जंहिं शइ जो आगाज़ कलाम इलाही सां थिए त उनजी इंतिहा छा हूंदी यकीनन। ऐं जीअं त अव्हां ज़िक्र कयो क़ुर करीम जो, अव्हां ज़िक्र कयो क़ुर करीम जे तर्जुमे जो, यकीनन हींअर जंहिं शइ जी सभु खां वधीक ज़रूरत आहे उहा इहा ई आहे त असां क़ुर करीम सां दोस्ती कयूं, असां क़ुर करीम खे पंहिंजे वेझो कयूं। जेसि ताणी असां उनजो तर्जुमो सम्झंदासीं न त यकीनन असां पंहिंजनि ज़िंदगियुनि में हींअर जेके मसइला मसाइल थी रहिया आहिनि उन्हनि तमामु मसइलनि खे हल नथा करे सघूं। ऐं हे त महीनो ई माशाल्लाह सां महीनो अल्लाह ताला जो महीनो आहे, हीउ महीनो क़ुर करीम जो महीनो आहे। हिन महीने में नुज़ूल क़ुर पाक थियो आहे त असां जूं ऐं यकीनन अवां सभिनी जूं इहे दुआऊं हुजणु घुरिजनि त परवरदिगार असांखे कलाम इलाही खां वेझो करे छॾे ऐं असांखे एतिरी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजी तौफ़ीक़ात बुलंद फ़रमाए त जीअं असीं क़ुर करीम जे सभ खां वधीक वेझो थी सघूं। बिल्कुलु ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई इकरा। ऐं माशाल्लाह क़ुर पाक जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त असांखे ईअं लॻणु खपे त इहा जेका गुफ़्तगू आहे इहो अलाह पाक असां सां पाण पियो करे, रूबरू पियो करे। ऐं असां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियूं, निमाज़ में बि असांखे काफ़ी सारा ख़्यालात ईंदा आहिनि, काफ़ी सारियूं शयूं ईंदियूं आहिनि, असां ॿियनि ख़्यालनि में हलिया वेंदा आहियूं, दुनियावी ख़्यालनि में हली वेंदा आहियूं। त असांखे कोशिशि करणु खपे त जॾहिं असां निमाज़ पढ़ूं त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो सोचूं त असां अलाह तबारक व ताला सां गुफ़्तगू कयूं पिया, उन सां ॻाल्हायूं पिया त उन में सुकून मिलंदो अव्हांखे। ऐं हक़ीक़त आहे त जेको इल्मु अव्हां वटि आहे उनखे तव्हां ॿियनि सां शेयर कंदा कयो, इहो वधीक आहे। हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो आहे, मां ॿुधाईंदुमि अव्हांखे। इन वाक़िए खे असां ब्रेक खां पोइ शेयर कयूं, छा ख़्यालु आहे, ताकी असां आराम सां वाक़ियो बि ॿुधाए सघूं ऐं असांजे ब्रेक खां पहिरियां क्लियर बि थी वठे। ब्रेक खां पहिरियां मां अव्हां सभिनी खे ॿुधाईंदो हलां त असांजी जेका हीअ महिमान रमज़ान जी जेका नशरियात आहे उहा डालडा कुकिंग ऑयल एंड बेक पार्लर जे ताउन सां अव्हां ताईं असां पहुचूं पिया। त नंढे ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां वठूं महिमान रमज़ान में। अलाह तबारक व ताला अव्हां जूं ऐं असां जूं इबादतूं क़बूल फ़रमाए। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर महिमान रमज़ान जी इन ख़ुसूसी ट्रांसमिशन जेका असां डालडा ऐं बेक पार्लर जे ताउन सां पेश कयूं पिया, अव्हांखे भली कार चवंदासीं। ऐं जीअं त ब्रेक खां अॻु इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि ॿोल थी रही हुई ऐं अॼु असां कलाम इलाही जो ज़िक्र कयोसीं त असांजी कोशिशि हूंदी त असां इन ई हवाले सां वधीक बि ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं जी 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 इकरा, ज़बरदस्त ऐं ट्रांसमिशन नशरियात सां गॾु गॾु असां जेकॾहिं चऊं त हीअ जेका महफ़िल आहे, हीअ जेका ज़बरदस्त क़िस्म जी जेका मजलिस आहे, हिन में माशाल्लाह स्टार्ट जेको आगाज़ थींदो आहे तिलावत क़ुर पाक सां आगाज़ थींदो आहे, उनखां पोइ हमद हूंदी आहे, नात हूंदो आहे, को न को आलिम हूंदो आहे, रेसिपीज़ हूंदियूं आहिनि, ख़ूबसूरत महफ़िल हूंदी आहे ऐं हर माण्हू घर में वेही हिन महफ़िल जो सवादु वठंदो आहे। उहो बि असांजी इन इबादत में इक्वली शरीक थींदो आहे माशाल्लाह। ऐं मां ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि वञण खां पहिरियां मां कई पई त असां वटि जेतिरो इल्मु हुजणु खपे ओतिरो माण्हू खे शेयर करणु खपे। त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो माण्हू रहंदो हुयो जेको सॼी ज़िंदगी जंहिं तमामु घणी इबादत कई न,
हर वक़्तु इबादत कंदो हुयो अल्लाह तबारक व तआला जी, हर वक़्तु इबादत कंदो हुयो, पर ॿिए ॻोठ खे ख़बर ई न हूंदी त इबादत छा हूंदी आहे, निमाज़ छा हूंदी आहे, क़ुरान शरीफ़ छा हूंदो आहे। त हू जॾहिं इंतकाल करे वियो त अल्लाह साईं चयो फ़रिश्तनि खे त हिनखे तव्हां विझो जेको आहे सो तव्हां जहन्नम जो रस्तो ॾेखारियो। त फ़रिश्ता परेशान थी विया त सॼी ज़िंदगी हिन माण्हूअ इबादत कई ऐं अल्लाह साईं तव्हांजी इबादत कई, सॼी उमिरि तव्हांखे सजदो कई, त हाणे हिनखे छो हिन में इहो सुवालु हुयो। त अल्लाह साईं चयो त हिन जी इन इबादत जी मूंखे ज़रूरत ई न आहे जेका ॿियनि ताईं न पहुचे, उनजी तबलीग ॿियनि ताईं न पहुती, माण्हुनि खे ख़बर न पई। ज़रूरी आहे जेतिरो तव्हां वटि इल्मु आहे उहो इल्मु तव्हां भले कहिड़े क़िस्म जो बि इल्मु आहे, कहिड़े क़िस्म जो बि तजुर्बो आहे, उहो तव्हां ॿियनि सां ज़रूरु शेयर कंदा कयो। अल्लाह साईं उन में अञा वधीक बरकत विझंदो। त पाण नशरियात खे अॻियां वधायूं। माशाअल्लाह सां इलाही ख़ूबसूरत आवाज़ मौजूदु आहे ऐं उन्हनि जो असां तारुफ़ कराईंदासीं। असां मास्टर सुमैर अहमद मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, आपको वेलकम कहते हैं। कैसे हैं आप? खुशामदीद। माइक प्लीज़ रख लें। वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक ठाक, आप लोग कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह, आप का जो लुक है वो मैं बड़ा इंस्पायर हुआ हूँ आज आपको देख के, और अच्छा लगता है जब जो हंसे हुए लोग होते हैं ना, जो हंसते रहते हैं, मुस्कुराते रहते हैं, वो अच्छा लगता है, बहुत अच्छा। तो हम्द बारी ताला से ट्रांसमिशन का आगाज़ करते हैं। हम्द बारी ताला से बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाज़िर है तेरे दरबार में हम, हाज़िर है तेरे दरबार में हम, अल्लाह करम अल्लाह करम, अल्लाह करम अल्लाह करम, देती है सदा ये चश्मे नम, अल्लाह करम अल्लाह करम, कि जिन लोगों पे इन्हें आम तेरा, उन लोगों में लिख दे नाम मेरा, जिन लोगों पे है इनाम तेरा, उन लोगों में लिख दे नाम मेरा, उन लोगों में लिख दे नाम मेरा, असबाब हो इनको ऐसे बहूं, अल्लाह करम अल्लाह करम, असबाब हो इनको ऐसे बहूं, अल्लाह करम अल्लाह करम, और मेरी आने वाली सब नस्लें आका तेरे दर आए, तेरा घर देखे, तेरे दर आए, तेरा घर देखे, असबाब हो इनको ऐसे बहूं, अल्लाह करम अल्लाह करम,
बार में गम अल्लाह करम अल्लाह करम। सुभान अल्लाह, माशाल्लाह, जज़ाकल्लाह, ॾाढो ई ख़ूबसूरत हमद माशाल्लाह सां। राजा तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट कई हूंदी, अॼु मां दुआ जे हवाले सां ख़ासि तौर ते ॻाल्हाइणु चाहींदमि। अवां नोट कयो हूंदो असां इबादतूं त कंदा आहियूं, ऐं कुझु देरि अॻु अवां हिकिड़ो वाक़ियो ख़ूबसूरत वाक़ियो बि ज़िक्र कयो हुनजो। असीं इबादतूं त कंदा आहियूं, नमाज़ूं बि पढ़ंदा आहियूं, ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त जेतिरी हमदो सना करे सघूं कयूं, पर जॾहिं दुआ जो टाइम ईंदो आहे या जॾहिं दुआ जो वक़्तु ईंदो आहे त असां हुन में थोरी कंजूसी कंदा आहियूं। छा ख़्यालु आहे? इबादतूं त डिघियूं कंदा आहियूं, सजदा बि डिघा कंदा आहियूं, पर जॾहिं दुआ जो वक़्तु ईंदो आहे त असां फ़ौरन सां बसि दुआ कई ऐं असां भॻासीं। त मुंहिंजे ख़्याल सां न, पर यकीनन अल्लाह ताला त इन इंतज़ार में हूंदो आहे त मुंहिंजो बंदो मूंखां घुरे त मां उनखे अता कयां। मूंखे इन ई हवाले सां इमाम अली अलैहिस्सलाम जो हिकिड़ी शानदार कॉल यादि आहे, ऐं उन शानदार कॉल यादि अचे पियो जंहिंमें मौला अली अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमायो त जॾहिं मां दुआ घुरंदो आहियां अल्लाह ताला खां ऐं मुंहिंजी दुआ क़बूल थींदी आहे त मां अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदो आहियां, पर जेका मां दुआ घुरंदो आहियां ऐं जेकर उहा दुआ क़बूल न थींदी आहे त मां उनजो वधीक शुक्र अदा कंदो आहियां, छाकाणि त उन दुआ न क़बूल थियण में मुंहिंजे ख़ुदा जी रज़ा शामिलु आहे। त असांखे बि असां दुआऊं त घुरंदा आहियूं, पर असांजी जेका कोशिशि हूंदी आहे असां इहा दुआ घुरंदा आहियूं, अलाह साईं असांखे घर ॾेई छॾे, अलाह साईं असांखे माल दौलत ॾेई छॾे, अलाह साईं असांखे फैमिली जे हवाले सां दुआऊं हूंदियूं आहिनि, पर असां इहा दुआ न घुरंदा आहियूं त परवरदिगार असांखे पंहिंजी रज़ा ॾे। असां अल्लाह ताला जी कुर्बत जी दुआ न घुरंदा आहियूं। त मुंहिंजे ख़्याल सां जेकर असां अल्लाह ताला जी रज़ा ऐं अल्लाह ताला जी कुर्बत जी दुआ घुरूं त असां हिन दुनिया खां आज़ादु थी वेंदासीं, ऐं पोइ असांजी जेकी असांजो महवर हूंदो सॼो उहो सिर्फ़ु इहो हूंदो त असांजो रब असांजो ख़ुदा जी ज़ात छा थी चाहे ऐं असां हुन में ख़ुशि हूंदासीं। बेशक इकरा तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई, ऐं इन ॻाल्हि खे मां कंटिन्यू ज़रूरु कंदुसि, ऐं स्पेशली मां पंहिंजे नौजवाननि खे ज़रूरु इहो मैसेज ॾिनो। अॼु हिकिड़ो मां बुक पढ़ियो पिए, किताबु पढ़ियो पिए, ऐं उन किताब में इहो लिखियलु हुयो त असां जॾहिं ईंदा आहियूं हिन दुनिया में त असांजो बचपन, असांजी जेका ज़िंदगी जेका आहे गुज़री वेंदी आहे कमनि में, कारियुनि में, ऐं कोशिशि हूंदी आहे त असां पैसो ठाहियूं, असां दुनिया ठाहियूं, हिन दुनिया जे लाइ कुझु कयूं, ऐं असांखां अलाह साईं जी इबादत विसरी वेंदी आहे। अलाह साईं जी इबादत असांखे तॾहिं यादि ईंदी आहे जॾहिं असांखे दुनिया रिटायरमेंट ॾींदी आहे, जॾहिं असां रिटायर थींदा आहियूं, जॾहिं असां सफ़ा पोड़ा थींदा आहियूं, बुज़ुर्ग थींदा आहियूं, त पोइ असांखे अलाह साईं यादि ईंदो आहे, अलाह साईं जी इबादत कंदा आहियूं। ऐं अलाह तबारक व ताला उहा बि इबादत क़बूल फरमाईंदो आहे, उहा रहीम आहे, मालिक आहे, उहा क़बूल फरमाईंदो आहे। पर जेका इबादत असां हिन उमिरि में कयूं, हिन एज में कयूं, उनजो त को मिसाल ई न आहे। माशाल्लाह, सुभान अल्लाह। ऐं प्रोग्राम खे अॻिते वधायूं, ऐं वेठा आहिनि मास्टर साहब, वेठा आहिनि त मास्टर साहब जे वेहण जो फ़ाइदो ज़रूरु वठंदासीं। त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माशाल्लाह ॿुधाईंदा त वाह वाह थींदी। बिगड़ी को सवारेंगे, बिगड़ी को सवारेंगे, दुख दर्द के आलम में तुझको ही पुकारेंगे, दुख दर्द के आलम में तुझको ही पुकारेंगे। काली कमली वाले, काली कमली वाले, काली कमली वाले, शागे शबे असरा कौनैन के रखवाले, फितरत में बिलाली हूँ, फितरत में बिलाली हूँ, फितरत में सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आहा,
माशाल्लाह माशाल्लाह अहिड़ी कैफ़ियत आरी थी भैया जो वाकई में हींअर लफ़्ज़ सम्झ में नथो अचे कि इंसान छा ॻाल्हाए माशाल्लाह अल्लाह साईं सलाम हिकिड़ा ॾाढी ज़बरदस्त नात पढ़ी no doubts माशाल्लाह on that. ऐं असांजे जेको सॼो जिस्म आहे इंसान जो जिस्म आहे उन में सभिनि खां चवंदा आहिनि त हल्को जेको आहे उहो वार हूंदो आहे पर मौला अली करमुल्लाह वजह फरमायो त सभ खां हल्को वार न आहे सभ खां हल्की असांजी ज़बान आहे जॾहिं असां का गुफ़्तगू कंदा आहियूं जेको असां कॾहिं को लफ़्ज़ कढंदा आहियूं त उहो वरी वापसि न ईंदो आहे त असांखे कोशिशि करणु खपे त जॾहिं असां का गुफ़्तगू कयूं त उन गुफ़्तगू में जीअं अॼु की असांजी गुफ़्तगू हली रही आहे हीअ महफ़िल हली रही आहे त इन तरीक़े जी गुफ़्तगू कयूं जंहिंमें मज़ो बि अचे सुकून बि अचे असां गुफ़्तगू कंदा आहियूं असां हुन जी ॻाल्हि कंदा आहियूं इकरा जी ॻाल्हि कंदा आहियूं फलाणे जी ॻाल्हि कंदा आहियूं टीरे जी ॻाल्हि कंदा आहियूं पाड़े वारनि जी ॻाल्हि कंदा आहियूं हिन हुन जी ॻाल्हि पिया कंदा आहियूं उहा वारी ॻाल्हि आहे जेका असां पहिरीं पंहिंजी ट्रांसमिशन में ज़िक्र बि कयो त असांखे कंहिंजे लाइ जजमेंटल न आहे थियणो असांखे ॿियनि जी ख़ूबियुनि खे ॾिसणो आहे उन्हनि जी बुराइनि खे न आहे ॾिसणो आहे असांखे पंहिंजे अंदरि असांखे पंहिंजनि बुराइनि खे ऐं पंहिंजनि जेके बि असांजे अंदरि कोताहियूं आहिनि उनखे ॾिसणो आहे तॾहिं असां परहेज़गार ऐं मुतक़ी थी सघूं था छाकाणि इहो ई वाहिद असां वटि हल आहे जंहिंजे ज़रिए असां परहेज़गार ऐं मुतक़ी थी सघूं था हिन ॻाल्हि खे कंप्लीट कंदुसि त रोज़े जे दौरान जॾहिं रोज़ो आहे त रोज़ो अलाह साईं ऐं इंसान जे विच में आहे अलाह साईं ऐं इंसान खां जे विच में ई आहे ॿियो केर बि हुन जे विच में न आहे सो असांखे अहिड़ी का गुफ़्तगू न करणु खपे जंहिंसां कंहिंजो दिलि आज़ारी थिए जंहिंसां कॾहिं कंहिंजो मतिलबु कंहिंखे का परेशानी थिए सो पाण खे मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक वठणो आहे हाणे असांखे ब्रेक वठणो आहे सो बसि नाज़रीन अव्हांखे असां सां गॾु ई रहणो आहे ख़ूबसूरत नातुनि जो सिलसिलो बि जारी रहंदो ख़ूबसूरत मनक़बत जो सिलसिलो बि इंशाल्लाह जारी रहंदो सो असां सां गॾु ई रहिजो हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां असीं अव्हां जे आॾो ॿीहर हाज़िर थींदासीं ॾिसंदा रहो महिमान रमज़ान वेलकम बैक नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर महिमान रमज़ान जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में भली कार चऊं था जीअं तव्हां हींअर डालडा जे किचन में मौजूदु आहियां ऐं शेफ़ जमाली असां सां गॾु मौजूदु आहिनि सो सभ खां पहिरियां त उन्हनि खां मालूम कंदासीं अॼु जे असांजे मेन्यू में छा स्पेशल आहे पहिरियां त सलाम वालेकुम तमामु नाज़रीन ॾिसण वारनि खे जेके ॾिसनि पिया असांखे अॼु त हिकिड़ी कंहिं मुंहिंजे ख़्याल में 4-5 ॾींहं पहिरियां हिकिड़ी कॉलर हुई जंहिं मूंखे चयो त बेसण जा जेके आहिनि इहे दही बड़ा हा उहे ठाहिणु सेखार त अॼु बेसण जा दही बड़ा ठाहियां पियो उहो तव्हां ॾिसो नोट कयो उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पवंदियूं छो जो माशी दाल जा बि ठहंदा आहिनि अक्सर माण्हू खाईंदा आहिनि पर बेसण जेके ठाहियां पियो बेसण जूं फुल्कियूं ठहंदियूं आहिनि त अॼु उहे ठाहियां पियो बेसण तक़रीबन मूं वटि हीउ पाउ आहे बेसण में वरितो आहे हाणे मसालनि में मां कहिड़ा ऐड कंदुसि मूंखे खणी ॾियो थोरो हाँ जी ज़रूरु ज़रूरु ठीकु आहे हे मां तव्हांखे खणी हाणे ॾियां मसाला जेके मां हिन में ऐड कंदुसि उहो तव्हां ॾिसंदा वञो त हिन में जेके ॻाढ़ा मिर्च आहिनि उहो असीं हिन में तक़रीबन हिकिड़ो चमचो जेको टी स्पून उहो शामिलु कंदासीं ठीकु आहे अछो ज़ीरो जेको आहे उहो बि तक़रीबन असीं हिन में हिकिड़ो चमचो शामिलु कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत ज़ीरो उहो ऑप्शनल थी सघे थो न हा ज़ीरो कुझु माण्हुनि खे टेस्ट पसंदि न हूंदो आहे शायदि ज़ीरो जेको आहे हिनखे भुञी जेको आहे पहिरियां भुञी पोइ हुनखे ग्राइंड करे पोइ उनजी ख़ुशबू में खणियो सही टेस्ट बि सुठी लॻंदी आहे अच्छा हिन में जेको आहे हीउ अधु चमचो जेको आहे हिन में मूं टी स्पून जेको हुन में सोडा जो शामिलु कयो वञी रखो हेॾो हीअ सभई शयूं थींदियूं मिक्स अच्छा मिक्स थियण खां पोइ हिन में ऐं पाणी जेको आहे थधो पाणी न आहे हीउ नीम गरम पाणी आहे उहो मां हुन में थोरो थोरो करे हिन में ऐड कंदुसि ठीकु आहे न थोरो थोरो करे पेस्ट ठाहींदासीं सही उन खां पोइ इहे तेल गरम थींदो त इहे असांजी जेके दही बड़ा जेके असीं ठाहींदासीं हिनखे सुठे तरीक़े सां मिक्स करिणो आहे जो जल्दी में पाणी न विझिजो इन करे त वरी छिॾो न घणो थी वञे पोइ फुल्कियूं न ठहंदियूं मज़े वारियुनि में दही बड़ा जेके आहिनि से अच्छा नीम गरम करणु ज़रूरी आहे अगरि असां जेको नॉर्मल पाणी बि हूंदो आहे न हिन में नीम हा उहो बि करे सघो था पर हीअ छो जो हिन जी रेसिपी में इहे जेके शयूं आहिनि इन करे मां शामिलु थो कयां मां हिनखे नीम गरम समय सुठे तरीक़े सां ई ठहियल वञे थधे पाणी सां जेको आहे उहो वरी जंहिंमहिल तव्हांखे ठाहींदो न उन टाइम ते थोरो सुठो न लॻंदो ई अच्छा हीअ हाणे तक़रीबन सभु पाणी में शामिलु करे छॾियो आहे हिनखे असीं सुठे तरीक़े सां फेटींदासीं हिन में दाणो दाणो जेको दाणा ख़तमु थी वञनि मुंहिंजे अच्छा हिन जी दही जेका आहे जेका दही असीं ठाहींदासीं उहो बि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां दही में असीं जेको आहे उहो खंडु थोरी खंडु लूणु ऐं चाट मसालो असीं मिक्स कंदासीं मां दही फेटे रखी आहे साम्हूं तव्हांजे पियल आहे इहो असीं हिन में अच्छा दही बड़ा मिठा बि हूंदा आहिनि कोई नमकीन बि खाईंदो आहे हिन में अवां मिर्च ऐं इहे सभु शयूं बि विधियूं आहिनि वरी चीनी बि विझूं था जी खंडु बि न पवंदी हीउ चटपटो थींदो अच्छा चाट मसालो बि असीं हिन में शामिलु कंदासीं चाट मसालो बि न पवंदो हाणे असीं सभई शयूं मिक्स कयूंसीं
सही, हिनखे थोरी असांखे रेस्ट ते रखंदासीं असां ऑयल जेको आहे उहो असीं विझंदासीं ऑयल डाल्टा जो ऑयल आहे डाल्टा जो ऑयल जेको असीं हिन में इस्तेमालु कयूं हुन में फ्राई थींदी डालडा जे किचन में मौजूदु आहियां ऐं डालडा जे असांजे कुकिंग ऑयल में असांजा अॼु ख़ासि जेकी असांजी फरमाइश थी हुई अॼु असांजे जेके कॉलर्स जी तरफ़ां असांखे फरमाइश कई वई हुई शायदि उहा कॉलर ॾिसे त उन लाइ बहितर आहे डेफिनेटली उहो ठाहे इन तरीक़े सां हूअं अॼु डालडा सां गॾु असांखे ॾाढी ॿी इंट्रस्टिंग शइ बि नज़र अची रही आहे नॉकआउट चिप्स बि अॼु असां गॾु असांजे डालडा जे किचन में मौजूदु आहे सो हे त अमेज़िंग थी वियो अॼु इफ्तारी में मतिलबु असां नॉकआउट चिप्स बि खाईंदासीं ठीकु आहे राजा अवां प्रिपेयर थी वञो ठीकु आहे मां अच्छा रेडी आहियां ॿई जेका रेसिपी आहे मामले में हर ॻाल्हि में हा न उहा बि मोट इनशाला उहा ठाहींदुसि उहा शेक ठहंदो बनाना शेक उहो त बाद में अचूं था उन ते तव्हां इनखे ॿुधाई ॾिया उन्हनि खे नाज़रीन जेके ॾिसनि पिया उन्हनि खे त हिनखे बसि तव्हां हिकिड़ो दफ़ा हिनखे करे वठो त पोइ बसि हाणे जीअं तेल गरम थींदो न जीअं तेल गरम थींदो मां हिनखे फ्राई कंदुसि फ्राई करे पोइ हुनखे वरी पाणी में विझंदुसि पाणी विझी नरम थींदो हुनजो स्पंज ठही वेंदो हुनखे प्रेस करे पाणी कढी पोइ असां डिश में हिनखे विझंदासीं अच्छा हिननि जी साइज़ मुंहिंजे ख़्याल सां नंढी असांखे रखणी आहे नॉर्मल साइज़ तव्हां उन मरहले ते पहुचो त ज़रूरु असां सां शेयर कजो इहा ॻाल्हि जमाल साहब थैंक यू सो मच जी नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां इनखे कंप्लीट कयो त असांजा हीउ जेको महीनो आहे हिन महीने में कोशिशि इहा ई हूंदी आहे त स्पेशली सभ खां पहिरियां मां चवंदो आहियां त हुकूकुल इबाद जो ख़्यालु रखणु खपे इंसान ज़ात जो ख़्यालु रखणु खपे ऐं कोशिशि करणु खपे जेतिरो थी सघे असां मदद कयूं जेतिरो थी सघे असां ज़कात ॾियूं ऐं ईअं ई असांजा खोड़ सारा अहिड़ा इदारा आहिनि जेके हेल्प कंदा आहिनि मदद कंदा आहिनि चाहे उहे अस्पतालूं हुजनि चाहे उहे NGOs हुजनि कहिड़ा बि अहिड़ा खोड़ सारा इदारा आहिनि जेके हेल्प कंदा आहिनि माण्हुनि जी त हींअर हिन वक़्तु जंहिं इदारे जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां उहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त इदारो आहे ज़बरदस्त हॉस्पिटल आहे कराची जी तमामु वॾी हॉस्पिटल आहे जंहिंमें ग़रीब गुरबो जेको बि ईंदो आहे उनजी मदद थींदी आहे उनखे जेको आहे सो फ्री ऑफ कास्ट उनजो इलाज बि थींदो आहे त इंडस हॉस्पिटल जो मां ज़िक्र पियो कयां इंडस हॉस्पिटल जा अॼु असां सां गॾु महिमान मौजूदु आहिनि डॉक्टर साहब मौजूदु आहिनि डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ कुरैशी साहब सर भलीकार तव्हांखे सभ खां पहिरियां तव्हांखे महिमान रमज़ान में भलीकार था चऊं ऐं उन सां गॾु गॾु हिन बाबरकत महीने जूं मुबारकूं था ॾियूं तव्हांखे जी ख़ैर मुबारक कहिड़ा हाल नवाज़ा डॉक्टर साहब ख़ैरियत सां ठीकु आहियो अॼुकल्ह त मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजूं मसरूफ़ियात जो अगरि असां ज़िक्र कयूं त एक्सट्रीम ते मसरूफ़ियात हूंदियूं यकीनन हींअर असांजे जेके ओवरऑल डॉक्टर्स जी असांखे स्ट्रीम लाइन नज़र अची रही आहे उहो बिल्कुलु फोर फ्रंट ते बीठल आहिनि सो डेफिनेटली तव्हांजी बि मसरूफ़ियात अॼुकल्ह कुझु ईअं ई हूंदियूं हा बेसिकली जो इंडस हॉस्पिटल आहे उहा त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त काफ़ी सालनि खां कमु कयूं पिया असां स्पेशली हीउ जेको हींअर मामिलो शुरू थी वियो आहे जेको कोरोना जो ऑब्वियसली उन वधीक जेको आहे न असां डॉक्टर्स खे हिकिड़ो त तमामु मसरूफ़ बि करे छॾियो आहे ऐं असांखे फ्रंट लाइन ते असां आहियूं त असांखे उहे प्रिकॉशन्स असांखे पंहिंजे लाइ असांजी फैमिली लाइ सभु सोचणो पए थो बिल्कुलु हक़ीक़त आहे फ्रंट लाइन ते जीअं डॉक्टर साहब पंहिंजी ॻाल्हि कई त डॉक्टर्स आहिनि मेडिकल स्टाफ आहे या उन सां गॾु गॾु लॉ इन्फोर्समेंट जा जेके इदारा आहिनि या उन सां गॾु गॾु ही असांजा जेके सहाफ़ी हज़रात आहिनि मीडिया जा जेके आहिनि इहे ई सभु शाना बशाना बीठा आहिनि मुक़ाबिलो कनि पिया इन एलियन सां इन किरोना सां असल में इंडस हॉस्पिटल जे बारे में कुझु ॿुधाइजो त जेके असांजा ग़रीब जेके ईंदा आहिनि उते पेशेंट्स ईंदा आहिनि उन्हनि खे केतिरो उनखे रिलीफ मिलंदो आहे उते ऐं केतिरो उन्हनि खे मदद थींदी आहे इंडस हॉस्पिटल असां वटि इंडस हॉस्पिटल जेका आहे बेसिकली अॼु खां तक़रीबन 12 ऐं 13 साल पहिरियों स्टार्ट थी 2007 में त हिकिड़ी नंढी हॉस्पिटल खां स्टार्ट कयोसीं जेका 150 बेडेड हॉस्पिटल हुई ऐं टोटली फ्री ऑफ कॉस्ट हुई ऐं कुझु अहिड़ा लोग माण्हू हुया जिन मदद फरमाई या बिल्डिंग ठही त 150 बेडेड असां इनिशियली शुरू कईसीं लास्ट तक़रीबन 3 या 4 सालनि खां इहा हाणे असांजी 300 बेडेड हॉस्पिटल थी वई आहे ज़बरदस्त त पेशेंट्स असां वटि जेको बि ईंदो आहे त उनजो 2 तरीक़ेकार आहिनि या त उहो हिकिड़ी फिल्टर क्लिनिक मां थी अचे जंहिंमें जेका बि बीमारी हुजे आइदर उनखे खंघि आहे बुखार आहे या इवन गुर्दे जो मसइलो आहे त फिल्टर क्लिनिक मां वेंदो आहे उते नंबर मिलंदो आहे उनखां पोइ हू कंसल्टेंट खे ॾेखारींदो आहे जीअं मुंहिंजी जेका क्लिनिक आहे उहा कंसल्टेंट क्लिनिक आहे त मरीज़ डायरेक्ट मूं वटि न ईंदो पहिरियों हुतां फिल्टर थींदो त कहिड़ी कहिड़ी बीमारी जो ॿियो वरी एमरजेंसी जे थ्रू बि अची सघनि था जेका एमरजेंसी 24 कलाक खुलियल हूंदी आहे त उन में बि मरीज़ उतां वञे एमरजेंसी जो को मसइलो आहे त उतां बि मरीज़ खे फिर जल्दी अर्ली जो टाइम मिली वेंदो आहे त 2 तरीक़ेकार आहिनि जो मरीज़ असांखे ॾेखारे सघनि था माशाल्लाह इंडस फ्री ऑफ कास्ट जेकॾहिं इलाज करे पई ज़बरदस्त तरीक़े सां त इहे फंड्स जेके तव्हां वटि ईंदा आहिनि हिकिड़ो त ज़कात माण्हू ॾींदा आहिनि उन खां अलावा जेके फंड्स ईंदा आहिनि उन्हनि जे बारे में कुझु शेयर कजो त असां वटि जेको मेन जेको आहे न उहो फंड त ज़कात जो आहे उनखां पोइ अलावा असां वटि जेके फ्रेंड्स ऑफ इंडस बि आहिनि जेके पूरी दुनिया में माण्हू वेठा आहिनि जेके इंडस सां मोहबत कनि था या अहिड़ा अलाह लोक माण्हू आहिनि जेके असांखे उतां सपोर्ट कंदा आहिनि डिट्स फॉरेन अकाउंट्स मां
नंबर थर्ड जो असांजो जो फंड आहे वो गवर्नमेंट भी असांखे कुछ सपोर्ट कंदी आहे, विच इज़ 15 to 20% आहे, नॉट होल सोल असांखे गवर्नमेंट सपोर्ट नथी करे, पर इहो भी आहे जो कुछ सपोर्ट उतां भी आहे। गवर्नमेंट या वफ़ाक़? जी सिंध गवर्नमेंट। सिंध गवर्नमेंट, ठीक आहे। त असां वटि इहे 3-4 हिकिड़ा अहिड़ा शयूं या कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जीअं काफ़ी इंडस्ट्रीज़ आहिनि कराची में, उहे बि सपोर्ट कंदियूं आहिनि मंथली बेसिस ते। ईअं फंड्स मिली करे हिकिड़ी अस्पताल हले पई, इन्हनि माण्हुनि जे सपोर्ट सां हले थी। माशाल्लाह, ॾाढी शानदार ॻाल्हि आहे ऐं उहा ई ख़ल्क़ी इंसानियत जी ॻाल्हि आहे ऐं उन्हनि जी ख़िदमत जी ॻाल्हि आहे, त इहो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। इंडस हॉस्पिटल जी त ॾाढी शानदार काविशूं जारी आहिनि। इहो ॿुधाईंदा हलिजो त सिर्फ़ु इंडस हॉस्पिटल कराची में ई मौजूदु आहे या ॿियनि शहरनि में बि इंडस हॉस्पिटल मौजूदु आहे? महीने जे हिसाब सां अगरि असां पुछणु चाहियूं, केतिरा मरीज़ ईंदा आहिनि, केतिरा मरीज़ जो इलाजु थींदो आहे हुते, केतिरी OPD हूंदी आहे डेली? ओवरऑल इंडस हॉस्पिटल सिर्फ़ु कराची में न आहे। जॾहिं शुरू थियो हुयो त इंडस हॉस्पिटल हुई, पर हाणे इट्स इंडस हेल्थ नेटवर्क आहे, पूरो नेटवर्क आहे। टोटल 12 हॉस्पिटल्स आहिनि, जेके 12 हॉस्पिटल जेके पूरे पाकिस्तान में कमु कनि पियूं। मेनली असांजो सिंध ऐं पंजाब ते हींअर फोकस आहे, बट विद द टाइम इंशाअल्लाह इहो एक्सपैंड थींदो। त हींअर असां वटि 12 हॉस्पिटल जेके पूरे पाकिस्तान में कमु कनि पियूं। कहिड़े कहिड़े शहर में? कराची में 2 हॉस्पिटल, कराची में हिकिड़ो असांजो मेन कैंपस आहे, ॿियो असां गॾु ॿी हिकिड़ी शेख सईद हॉस्पिटल आहे जेका सिर्फ़ु गाइनी वारनि जी, जेका ज़नानी बीमारियुनि जी आहे। त 2 हॉस्पिटल इहे थी वियूं। जेका बदीन जी जेका हॉस्पिटल आहे इंटीरियर सिंध में असांजी बदीन शहर में, जी, उहा बि इंडस हेल्थ नेटवर्क जे अंडर में अचे थी। उनखां अलावा असांजूं 5 हॉस्पिटल लाहौर में आहिनि जेके उहे बि कनि था। त मिलाए करे असां तक़रीबन 12 हॉस्पिटल जेके कमु कनि पियूं। इन खां अलावा काफ़ी ॿियूं शयूं आहिनि, जीअं असां वटि जेको न ब्लड हिकिड़ो असां रीजनल सेंटर्स आहिनि, जेके हींअर 4 असां सेंटर्स आहिनि जेके पूरे असां वटि 2 सिंध में आहिनि, 2 पंजाब में आहिनि, जेके कमु कनि पिया। छाकाणि ब्लड हिकिड़ो इम्पॉर्टेंट माना रोल प्ले कंदो आहे हर जॻह ते, भले मेडिसिन जो मरीज़ हुजे या सर्जरी जो हुजे। प्राइमरी हेल्थ केयर जा यूनिट्स आहिनि, उहे कमु कंदा आहिनि असांजा। त काफ़ी हिकिड़ो हींअर असांजो वॾो नेटवर्क थी वियो आहे। असांजो TB ते कमु हले पियो, असांजो मलेरिया ते कमु हले पियो। जीअं तव्हां एक्सपेंशन जी ॻाल्हि कयो पिया, त हिन एक्सपेंशन जे हवाले सां ज़रूरु ॿुधाइजो त अव्हां एक्सपेंशन कीअं पिया कयो ऐं हिन जा वधीक कहिड़ा डिटेल्स आहिनि? असां वटि हींअर जेका हॉस्पिटल आहे, जेका 300 बेडेड मां तव्हांखे ॿुधाई, असां वटि हींअर 1000 बेडेड हॉस्पिटल ठहे पई। अल्हम्दुलिल्लाह इहो उमेदु आहे त कमिंग ईयर जे एंड में उहा हॉस्पिटल ठही वेंदी। हींअर असां 7 फ्लोर ठही विया आहिनि। तव्हां जीअं ई कोरंगी क्रॉसिंग साइड ईंदो त तव्हां ॾिसंदो हिकिड़ी बिल्डिंग ठहे पई थी। अक्सर करे केरु माण्हू तव्हां क्रॉस कंदो त हिकिड़ी वॾी बिल्डिंग ठहे पई। उहा हींअर असांजो एक्सपेंडेड प्रोग्राम आहे, तक़रीबन 1000 बेडेड खां मथे आहे। त इहा हॉस्पिटल जेका आहे जॾहिं उहा ठहंदी त ऑब्वियसली तव्हां सम्झो हींअर केतिरो कमु कयूं था ऐं पोइ केतिरो कमु करिणो पवंदो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि आहे, जीअं माशाल्लाह असां हिन वक़्तु कराची में मौजूदु आहियूं, त कराची में खोड़ सारी हॉस्पिटल्स आहिनि। मुंहिंजो बि काफ़ी हॉस्पिटल्स सां थींदो रहंदो आहे। जॾहिं माण्हू पेशेंट वेंदो आहे उते, त मरीज़ त अॻे ई वीचारो परेशान हूंदो आहे तमामु घणो। जॾहिं उहो पेशेंट हूंदो, मरीज़ हूंदो आहे, त काफ़ी अस्पतालुनि में उन्हनि खे परेशानी थींदी आहे डॉक्टर्स ताईं पहुचण जे लाइ। छो त ख़ासि करे जेके हिन टाइप हॉस्पिटल जीअं इंडस हॉस्पिटल आहे या फ्री ऑफ कास्ट इलाज थी करे, त तव्हांजे इंडस हॉस्पिटल जी जेका कहिड़ी क्वालिटी आहे जो मरीज़ आसानी सां पंहिंजे डॉक्टर ताईं पहुची सघे थो? असां वटि इहा मां तव्हांखे जीअं शुरूआति में ॿुधाई त असां वटि मरीज़ खे जेकॾहिं एमरजेंसी आहे त उहो डायरेक्ट एमरजेंसी में हली वेंदो न, त उहो थी सघे थो त उन टाइम ते ॾिसी करे उनखे उन टाइम ते दाख़िल कयो वञे। ठीकु आहे, इहो हिकिड़ो रैपिड तरीक़ो आहे जो असां उतां मरीज़ खे जल्दी ट्रीट कंदा आहियूं। पर हिकिड़ो मरीज़ आहे जेको क्रोनिक मरीज़ आहे, उनखे का बीमारी हले पई काफ़ी वक़्त खां, त उहो फिल्टर जे थ्रू अची सघे। फिल्टर जे थ्रू असांजो हर किसी, असां वटि पहिरीं ॻाल्हि त कैश काउंटर त आहे कोन। ठीकु आहे, असांखे फ़ाइदो मरीज़ खे पहुचाइणो आहे, मरीज़ खां फ़ाइदो न आहे वठिणो, त कैश काउंटर ई कोन्हे, टोटली फ्री आहे। त मरीज़ खे असां कोशिशि कंदा आहियूं जेतिरो असां बहितर थी सघे असां पंहिंजी तरफ़ां कोशिशि कयूं। इहो असांजो तरीक़ेकार आहे। ज़बरदस्त, अव्हांजा इलाही थोराइता आहियूं, अव्हां असांजे प्रोग्राम में जीअं त शरीक थिया ऐं इन हवाले सां वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं असां, छाकाणि त हींअर असांखे ब्रेक जो बार बार चयो पियो वञे, त हिते असां हिकिड़ी नंढी ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ डॉक्टर साहब सां वधीक बि कुझु ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। इंडस हॉस्पिटल जे हवाले सां जेके डिटेल्स आहिनि उहे बि असां पंहिंजे नाज़रीन ताणी पहुचाईंदासीं। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहो महिमान रमज़ान। भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिन ख़ूबसूरत नशरियात में ऐं महिमान रमज़ान जी हीअ महफ़िल ऐं स्पेशली हू लतीफ़ सरकार जो बेत आहे न, त कर को अहिड़ो फ़हम जो पसी पाण पिरीअ खे, रोज़ा निमाज़ूं पिणु चङो कमु, कर को अहिड़ो फ़हम जो पसी पाण पिरीअ खे। त जीअं डॉक्टर साहिबु जेका ॻाल्हि करे पियो, त इहा ई इंसान ज़ात जी जेका मदद हूंदी आहे, इहा बि हिकिड़ी इबादत आहे ऐं असांखे कोशिशि करणु खपे त इन्हनि इबादतुनि में हिसो वठणु घुरिजे। सो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम, ज़बरदस्त नशरियात, डॉक्टर साहिब सां बि गुफ़्तगू थी रही आहे। लाइव कॉल्स बि असांजे प्रोग्राम में शामिल थी रहियूं आहिनि, नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे। हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे, त असां कॉल रिसीव कंदासीं। जी अस्सलाम वालेकुम, केरु आहे असां सां गॾु?
कॉल डिस्कनेक्ट थी वई इंतजार घणो कराईंदा कॉलर्स जेके आहिनि उन्हनि खे असां ज़रूरु इहा गुज़ारिश करणु चाहींदासीं तव्हां जॾहिं कॉल कयो हिकु त तव्हां डेफिनेटली इन ॻाल्हि खे मेक श्योर कयो त तव्हां टीवी जो वॉल्यूम बंदि रखो ऐं कंहिं अहिड़ी जॻह ते अचो जिते प्रॉपर सिग्नल्स हुजनि ताकी अव्हांजी कॉल असां ॿुधी बि प्रॉपर सघूं ऐं सिग्नल्स बि ड्रॉप न थियनि हूअं असां सां गॾु सायरा हुई झिरक मां सो अव्हांजी वॾी महिरबानी अव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थिया जमाली खां पुछूं जमाल तव्हांजो जेको डिशेस आहिनि कंप्लीट थी चुकी आहे राजा बिल्कुलु तयारु थी चुकी आहे हाणे हीअ जेके आहिनि दही बड़ा जेके आहिनि उहे तयारु थी चुका आहिनि हिनखे पहिरियां मूं फ्राई कयो ऑयल में फ्राई करण खां पोइ हिनखे थधे पाणी में जीअं हिनखे प्रेस करे पाणी कढी पोइ हिन शेप में अची विया तव्हां ॾिसो हीअ शेप जेका आहिनि जी हिन में अची विया आहिनि ॾिसो हिन में अहिड़ा थी विया आहिनि हाणे दही जेका आहे मूं हुन में खंडु शामिलु कया आहिनि की मां काफ़ी देरि खां जेको कयां पियो हिन मंझि त हाणे ॾही सां जेका आहे हिन मंझि हीअ थोरो चाट मसालो असीं हिन में शामिलु कंदासीं ॾही में भुगल ज़ीरो जेको आहे उहो असीं हिन में शामिलु कंदासीं भुगल ज़ीरो चाट मसालो खंडु ऐं थोरो लूणु जेको आहे असीं हिन में शामिलु कंदासीं हिन खे थोरो वधीक फेटींदासीं सुठे तरीक़े सां मिक्स थी वञे ॾाढी हिनखे जॾहिं बि तव्हां खायो त कोशिशि कयो हिनखे तव्हां थोरी देरि रखी फ्रिज में या कंहिं थोरो थधो थिए पोइ खाईंजो गरम गरम न खाईंजो हिनखे हीअ ॾाढी मज़ेदार डिश आहे अच्छा हाणे मूंखे छा करिणो हिन में जेको चाट मसालो जेको आहे थोरो असीं हिन मथां बुरकींदासीं हा थोरो हिन मथां बुरकींदुसि ठीकु आहे हीअ चाट मसालो बुरकियुमि हीअ हाणे हिन मथां दही शामिलु कंदासीं हिन तरीक़े सां आसान डिश आहे तव्हां ठाहे सघो था पंहिंजे घर में अहिड़ी तरीक़े सां इहे तरीक़ो जहिड़े तरीक़े मूं वटि हाणे में सभई मां शामिलु कंदुसि दही अच्छा हाणे आख़िर में जेका गार्निशिंग आहे पोइ मां गार्निशिंग कंदुसि पोइ चटणी आहे जेका चिली एंड गार्लिक चटणी आहे बेक पॉलर जी उहा असां हिन में मथां मथां विझंदासीं तव्हां ॾिसो हिन तरीक़े सां बिल्कुलु दही बड़ा कंप्लीट थी विया बाक़ी ॿी जेका रेसिपी आहे पोइ तव्हांखे पोइ असां वरी नेक्स्ट जॉइन कंदासीं जमल साहब ॾाढो ड्रिंक जे लाइ असांजे व्यूअर्स खे अञा थोरो इंतज़ारु करिणो पवंदो ड्रिंक जे लाइ माण्हू ज़्यादा बेताब हूंदा आहिनि न बट असां थोरी देरि खां ॿुधाईंदा जमाल चवंदो आहे त हाणे जेको आहे रोज़े जो टाइम जीअं वेझो ईंदो आहे न चवंदो आहे त हाणे बसि मां पंहिंजी रेसिपी तयारु करे जेको आहे जल्दी हितां छुटी कयां पर अॼु असां सां गॾु ई जमाल हलंदो सो डॉक्टर साहब माशाल्लाह तव्हां तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं ॿुधायो पिया इंडस हॉस्पिटल जे बारे में इंडस हॉस्पिटल जो बुनियादु कीअं वेंदो ऐं ॿी ॻाल्हि ॿियो सवालनि सां गॾु इहो ज़रूरु कंदुसि त तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त हिन पेशेंट जो असांखे ज़कात मां इलाजु करणु खपे या असांखे ॿिए कंहिं फंड मां इलाजु करणु खपे ज़रूरु हिन बाबति ॿुधाइजो असांजी जेका हॉस्पिटल हुई इंडस हॉस्पिटल या 2007 में जेका शुरू थी त इहो आइडिया जेको हो उहो डॉक्टर अब्दुल बारी ख़ान आहे असांजो CEO आहे आइडिया उनजो हुयो छाकाणि इहे पहिरें खां ई बारी साहब जेके आहिनि पहिरें सां ई काफ़ी इन वेलफेयर कम में रहिया आहिनि छाकाणि हीअ डाउ जा ग्रेजुएट हुया त पेशेंट्स वेलफेयर एसोसिएशन जेका सिविल हॉस्पिटल में हींअर ताईं आहे इहे उनजे पायोनियर्स आहिनि इन्हनि ई हितां स्टार्ट कयो हुयो त उन्हनि जे दिलि में ऑलरेडी हुयो त अस्पताल हिकिड़ी अहिड़ी ठाही वञे कराची शहर जे लाइ जेका टोटल फ्री ऑफ कॉस्ट हुजे माना ग़रीब मरीज़ जो इलाजु थिए त इहो हिकिड़ो आइडिया हुयो त 2007 में बसि पोइ ॿुधायो तव्हांखे ॿुधायो त कुझु अला लोखड़े माण्हू हुया जिन कुझु ज़मीन ॾिनी पहिरें उनखां पोइ हुननि जेका इहा अस्पताल ठाही ऐं अल्हम्दुलिल्लाह कमु शुरू थींदो हुयो अॻिते वधंदासीं ऐं हिते कोरोना वायरस जो बि ज़िक्र कंदा हलूं छाकाणि त अॼुकल्ह जेको सभिनी जी ज़बान ते जेको हिकिड़ो वर्ड आहे उहो यकीनन कोरोना वायरस अलाह ताला इन खां जल्द निजात फ़रमाए सभिनी खे इंडस हॉस्पिटल जे हवाले सां ॿुधाईंदा हलजो छा अव्हां कोरोना जा जेके केसिस अचनि था उन्हनि खे अटेंड कयो था ऐं उन हवाले सां इंडस हॉस्पिटल छा करे रहियो आहे डॉक्टर साहब ॿ सवाल थी विया हिकिड़ो सुवाल थी वियो हिकिड़ो ही थी वियो त कोरोना ऑब्वियसली वेरी इंपॉर्टेंट सवाल आहे त असां जेको कोरोना जो असां इनिशियली जॾहिं ही शुरूआति थी चाइना वुहान खां ऐं इहो लॻो त हाणे स्प्रेड थियण वारी आहे पूरी दुनिया में त गवर्नमेंट ऑफ सिंध जेका आहे असांजी जेको चीफ मिनिस्टर आहे उन सां अब्दुल बारी साहब जो लेज़ॉन थियो त इंडस हॉस्पिटल असांजी पहिरीं हॉस्पिटल हुई जेका गवर्नमेंट ऑफ सिंध सां लेज़ॉन थी नंबर 1 इहा हिकिड़ी वेरी इंपॉर्टेंट पॉइंट आहे त उन्हनि सां उन्हनि प्रिपरेशन शुरू करे छॾी प्रिपरेशन सां इहो थियो जो हिकिड़ी हॉस्पिटल हिननि ठाही आहे ऐं उन्हनि सां गॾु असांजो जेको हॉस्पिटल इंडस जो आहे उन में असां हिकिड़ो यूनिट ठाहियो आहे जेको कोरोना यूनिट चइबो आहे छाकाणि उहे पेशेंट आम पेशेंट सां मिक्स न आहिनि हू टोटली अलॻि आहे हिकिड़ो 26 खां 28 बेड हिकिड़ो यूनिट ठहियलु आहे जेको टोटली अलॻि आहे आइसोलेशन वार्ड आहे जंहिंमें असांजा वेंटिलेटर्स बि आहिनि वेंटिलेटर्स आहिनि हर शइ आहे नंबर 2 जेको ॿी असांजी इंपॉर्टेंट पॉइंट आहे असां हिकिड़ो एमरजेंसी यूनिट ठाहियो आहे एमरजेंसी ER चइबो आहे जेका सिर्फ़ु कोरोना वारे मरीज़नि खे असां डील कंदा आहियूं उते ईंदा उतां फिल्टर थींदा असेसमेंट थींदी उनखां पोइ मरीज़ जी टेस्ट थींदी
जेका इन हाउस टेस्ट आहे उन खां पोइ मरीज़ खे असां असेस कंदा त रियली हिन खे नीड एडमिशन ते दाख़िल थिए थो। नंबर 3 नंबर 4 असां अवेयरनेस प्रोग्राम स्टार्ट कया आहिनि इंडस हॉस्पिटल। सही उन सां गॾु असां हिकिड़ी ऐप असांजी जंहिं एंड्रॉइड अॼुकल्ह हर कंहिं वटि एंड्रॉइड आहे या आईफोन आहे त हिकिड़ी ऐप असां इंडस हॉस्पिटल लॉन्च कई आहे जंहिंमें तव्हां सेल्फ असेसमेंट करे सघो था, उहा तव्हां डाउनलोड करे सघो था। तव्हां सर्च कंदो नालो छा आहे उन ऐप जो? इंडस हॉस्पिटल कोरोना हिकिड़ी असेसमेंट टूल आहे। मां ॿुधाईंदुमि त कीअं आहे। त उहो हिकिड़ो ऐप ते तव्हां वेंदो सर्च कंदो, आई डोंट नो रिमेंबर द नेम, त उहो तव्हां हिकिड़ो करे सघो था। उनखां अलावा जेको आहे असां स्क्रीनिंग प्रोग्राम बि कयो आहे, त माना मरीज़नि खे वञी बि असेस कयो थो वञे। त शुरूआत असां कयूं था लेज़ॉन खां वठी जेको टोटल असांजो इहो कोरोना ते कमु हले पियो। हा नंबर 4 जेको असां वॾो हिकिड़ो इंपॉर्टेंट कमु कयूं पिया त असां तक़रीबन डेली असांजी सिर्फ़ु इंडस हॉस्पिटल 750 to 800 असां कोरोना जा टेस्ट डेली कयूं पिया। त 750 खां 800 जेके टेस्ट आहिनि बिग नंबर पहिरीं ॻाल्हि। त असांजो इन हाउस बि आहे, स्क्रीनिंग प्रोग्राम बि आहे, अवेयरनेस प्रोग्राम बि आहे। असां हेल्थ असेसमेंट ऐप माना लॉन्च कई आहे। त असांजो कोरोना ते काफ़ी कमु हले पियो। ज़बरदस्त। अच्छा काफ़ी माण्हू आहिनि जेके कंहिंखे बुखार थी थो वञे, माना ईअं जीअं थींदो रहंदो आहे, ज़ुकाम थी थो वञे, खंघि थी वञे, त परेशानी में जेको आहे टेस्ट बि नथा करनि त मथां पॉज़िटिव अची वञे, त उन्हनि जे लाइ छा मैसेज आहे? ऐं मूं ॿियो तव्हां खां सुवाल हिकिड़ो कयो त जेकी तव्हांखे कीअं ख़बर पवंदी आहे त हिन पेशेंट जो ज़कात मां असांखे इलाजु करणु खपे या असांखे ॿिए कंहिं फंड मां? हा इहो इन जवाबु बिल्कुलु जवाबु असांखे ॾींदा। असां हींअर कॉलर मौजूदु आहे, सो असां पुछां कॉल असांजी ड्रॉप थी वई, सो कोशिशि कंदासीं ॿीहर कॉल खां वठूं। तव्हां चयो त हिकिड़ो तव्हां पेशेंट खे कीअं असिस्ट कंदा आहियो त हिन ज़कात मां थिए या डोनेशन मां थिए या ॿिए फंड मां थिए। असां वटि हिकिड़ो वेलफेयर डिपार्टमेंट आहे। जीअं मरीज़ असां वटि एडमिशन जे लाइ ईंदो आहे दाख़िला जे लाइ, या पेशेंट OPD में आयो असां वटि, त उनजो जॾहिं कार्ड ठहंदो त वेलफेयर में असां हुनखे माणींदा आहियूं। त वेलफेयर में असांजी असेसमेंट थींदी आहे, 5 खां 10 मिंटनि जो हिकिड़ो इंटरव्यू हूंदो आहे जंहिंमें असां पुछंदा आहियूं त हुनजी इनकम केतिरी आहे, उनजा फैमिली मेंबर्स केतिरा आहिनि। उन मां हिकिड़ो असां असेसमेंट कंदा आहियूं, असां हुनखे ॿुधाईंदा आहियूं त तव्हां ते ज़कात एलिजिबल आहे, त तव्हां ज़कात जे तव्हांजो इलाजु थींदो। हू राज़ी हूंदा आहिनि त पोइ असां कंदा आहियूं। कुझु अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जेके वेल्दी हूंदा आहिनि ऐं उनखे असां ज़कात मां न कंदा आहियूं, छा ऑब्वियसली ज़कात जे एलिजिबल ई न आहिनि। सही। त उनखे असां डोनेशन मां कंदा आहियूं या असांजा फंड्स जेको असांखे गवर्नमेंट मां मिले थो उन मां। त ऑब्वियसली हिकिड़ो शफ़ाफ़ हिकिड़ो तरीक़ेकार आहे जो सेपरेट कंदा आहियूं पहिरीं ॻाल्हि। ऐं नंबर 2 तव्हां चयो त ॿियो इहो असां डिफरेंशिएटिंग पॉइंट आहे मेनली। ठीकु आहे। ॿियो तव्हां पुछो त माण्हू खे जेकॾहिं बुखार थिए थो, खंघि थिए थो, ज़ुकाम थो, परेशान थी थो वञे, पैनिक जी वजह सां त उनखे छा टेस्ट कराइणु खपे न खपे इहो ॿुधाइजो। ख़ौफ़ खां माण्हू कराइनि कोन था टेस्ट। एज़ अ कंसल्टेंट तव्हां छा एडवाइस ॾींदो? हा मां हिकु एडवाइस इहा कंदुमि त हर जेका ज़ुकाम आहे या खंघि आहे उहो कोरोना न आहे पहिरीं ॻाल्हि। ठीकु आहे न। काफ़ी माण्हुनि खे एलर्जिक प्रॉब्लम हूंदो आहे, काफ़ी वक़्तु खां हलंदो आहे, चवंदा कोरोना, ईअं न आहे। हा पेशेंट खे फैमिली हिस्ट्री आहे, माना को ट्रैवल जी हिस्ट्री आहे, या पेशेंट खे लॻे थो रियली उनखे 2-3 ॾींहंनि खां एतिरो तेज़ बुखार आहे, ज़ुकाम आहे ऐं खंघि आहे, 3 शयूं वेरी इंपॉर्टेंट आहिनि। ठीकु आहे। त इहे आहिनि त उहे असां वटि अचनि। असां वटि हिकिड़ो ॿुधायोमांव सेपरेट असांजो एमरजेंसी डिपार्टमेंट आहे जेको असेसमेंट थींदी, इंटरव्यू थींदो, टेस्ट थींदी ऐं अचे थो किराटे में तो दाख़िल बि कंदा आहियूं। त हर मरीज़ जेको आहे न खंघि ज़ुकाम वारो कोरोना न आहे पहिरीं ॻाल्हि। ठीकु आहे। एहतियात लाज़मी आहे, सोशल डिस्टेंसिंग लाज़मी आहे, पंहिंजी सेफ्टी लाज़मी आहे, हैंड वॉशिंग लाज़मी आहे। इहे वेरी इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि। एक्सीलेंट। अवां ॾांहुं हिकु भेरो ॿीहर ईंदासीं। हाणे असां सां गॾु कॉल मौजूदु आहे, सो उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु असां सां गॾु मौजूदु आहे? हैदराबाद। अली मोहम्मद कीरियो असां सां गॾु मौजूदु आहिनि। कहिड़ा हाल आहिनि भाउ? ख़ैरियत सां आहियो? छा चवणु चाहींदो? अल्लाह जो राजा भाउ खे जमाली साहब खे मां सलाम पेश कयां थो। तव्हांजी सॼी टीम खे ज़बरदस्त प्रोग्राम पेश कयो पिया। वालेकुम सलाम। जी अली मोहम्मद कीरियो साहब। राजा साहब खे जमाली साहब खे स्पेशलियूं लख लख वाधायूं। अहिड़ो बहितरीन प्रोग्राम असांजे लाइ पेश कंदा। महिरबानी। ऐं जमाली साहब खे अर्ज़ु हूंदो त असांखे जेको नी पकोड़ा ठाहे ॾेखारे हुनमें करेलनि में पकोड़ा फरमाइश आहे। मां नात थोरी ॿुधाईंदुसि। हिकिड़ी ॿी फरमाइश तव्हां वटि अची वई आहे। बिल्कुलु बिस्मिल्लाह की आवाज़ नात ॿुधायो। मां ॿुधाईंदुसि नात जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जी। जी जले मड़िया में नाज जोलिया में चंद्र जलियो नूरी जिस्म जही जो बचड़ो बि सो मिलियो जी जले मड़िया में नाज जोलिया में चंद्र जलियो जे घड़ी घरे आमना दे अरिशतों आए लही से महलम बमोजा व्याखिंदी खुशबू कुमा
माशाल्लाह ज़बरदस्त अॻिते वधंदासीं ऐं हाणे मां इहो बि ज़रूरु ॿुधाईंदी हलां जेके असांजा नाज़रीन आहिनि इंडस जे हवाले सां इंडस हॉस्पिटल जे हवाले सां असां काफ़ी डिटेल बि ॻाल्हि ॿोल कई आहे जीअं डॉक्टर साहब असांखे तमामु शयूं कोरोना जे हवाले सां जेकी करंट सिचुएशन आहे उन बाबति बि आगाह कयो त हींअर नाज़रीन खे बि ॿुधाईंदा हलूं त असांजे स्क्रीन्स ते हींअर इंडस हॉस्पिटल जा जेके कॉन्टैक्ट डिटेल्स आहिनि ऐं जेके नंबर्स आहिनि उहे बि अची रहिया आहिनि त अवां मां जेको बि कॉन्टैक्ट करणु चाहे उते विज़िट करणु चाहे त अवां ज़रूरु उते विज़िट करे सघो था आख़िर में अवां खां बसि मैसेज ज़रूरु वठणु चाहींदासीं अवां छा चवणु चाहींदा मैसेज खां पहिरियां मूं वटि हिकिड़ो सुवालु आहे डॉक्टर साहब ज़रूरु अॼु नंबर ऑफ क्वेश्चंस आहिनि एक्चुअली असां तयारु थी आया फुल टाइम ही उहा शइ आहे जेतिरो कजे ओतिरो घटि आहे न त माशाल्लाह इंडस हॉस्पिटल वारा हिन वक़्तु जेके नाज़रीन असांखे ॾिसनि पिया त जीअं इकरा ॿुधायो त स्क्रीन ते स्क्रोल मौजूदु आहे तव्हांखे हेल्प करिणो आहे कुझु बि करिणो आहे अलाह लोक माण्हू काफ़ी आहिनि जेके टेलीफोन नंबर या नथा ॿुधाइणु चाहिनि त असां कीअं मदद कयूं त उनजे बाबति को मैसेज ॾियो अलाह लोक माण्हू पूरी दुनिया में मौजूदु आहिनि स्पेशली असांजा जेके पाकिस्तानी आहिनि चवंदा आहिनि त सभ खां पहिरियां ॿियनि जी मदद कयूं पोइ असां जेको आहे पंहिंजो सोचूं त उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदा असां वटि जेको आहे न ज़कात आहे या डोनेशन आहे या मदद आहे वॉट एवर त उनजा काफ़ी तरीक़ेकार आहिनि तव्हां फ़ोन न बि कयो था को मसइलो न आहे असांजा ऑनलाइन बि तव्हां फंड ट्रांसफ़र करे सघो था हा असांजे पूरे पाकिस्तान में जेके बैंक्स आहिनि उन में तव्हां कहिड़ी बि बैंक में वेंदो चवंदो मूंखे इंडस हॉस्पिटल खे सपोर्ट करणी आहे तव्हां उनजे अकाउंट डायरेक्ट जमा वेरी गुड ज़बरदस्त माना इहो बि तरीक़ेकार आहे तव्हां वटि इवन तव्हां नथा वञी सघो त तव्हांखे इहो टोल फ्री नंबर जेको ॿुधायो तव्हां वटि राइडर अची वेंदो उहो तव्हां खां वठी वेंदो माना ऑब्वियसली एनोनिमस थी करे तव्हां बि ॾेई सघो डॉक्टर साहब वॾियूं महिरबानियूं लख थोरा असांखे जॉइन कयो ज़बरदस्त महिमान रमज़ान जी नशियात में इनशाला वरी असां मुलाक़ात थींदी थैंक यू सो मच सो नंढे ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक वठंदासीं महिमान रमज़ान जी नशियात में नंढड़ी साही ऐं साही खां पोइ वरी मिलूं था असां किथां न वञिजो ॾिसंदा रहो मेहमान रमज़ान वेलकम बैक नाज़रीन असीं हिकु भेरो ॿीहर डालडा जे किचन में मौजूदु आहियूं ऐं असांजी जेकी फर्स्ट रेसिपी उहा कंप्लीट थी वई आहे मूंखे ॾाढी सुठी प्रेज़ेंटेशन बि नज़र पई अचे ऐं ॾाढी सुठी ख़ुशबू पई अचे सो चलो असां हाणे नेक्स्ट डिश जी तरफ़ हलंदासीं जेका असांजी ड्रिंक आहे उहा ड्रिंक आहे सभ खां पहिरियां खीर अधु किलो खीर ड्रिंक असीं छा पिया ठाहियूं अॼु ही बनाना शेक हुनमें खंडु 2 चमचा खंडु शामिलु कंदासीं सही उन खां अलावा हिनमें 4 केला जेके आहिनि सही तिन में असीं शामिलु कंदासीं हीअ आसान ड्रिंक ठही वेंदी आहे मूंखे उमेदु आहे जंहिं बि हींअर असांजो प्रोग्राम ॾिठो हूंदो त उन ज़रूरु नोट कयो हूंदो मूं जेको दही बड़ा ठाहिया आहिनि तव्हां बि सुभाणे कोशिशि करे ऐं ठाहे मूंखे कॉल करे ॿुधायो त तव्हांखे कीअं लॻा त अक्सर राजा तव्हां त डेली में अफ़्तारी कंदा आहियो हिन जेको बि शइ ठाहींदा आहियूं कल्ह मां ज़िक्र ज़रूरु करणु चाहींदमि कल्ह मां चाउमिन टेस्ट कयो मूंखे ॾाढो पसंदि आयो इट वॉज सो यमी वाक़ई में हिन में कोई डाउट न आहे अॼु फरमाइश बि आई आहे हूअं त अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी फरमाइश बि आई आहे करेलनि वारा पकोड़ा सही करेला पकोड़ा न करेलनि जा पकोड़ा हा कोई इशू कोन्हे अली मोहम्मद कहिड़ी फरमाइश असीं पूरी कंदासीं इंशाल्लाह अच्छा शेक जेको आहे हीउ तक़रीबन जल्दी ठही वेंदो आहे तयारु थी वेंदो आहे सही शेक सुठे तरीक़े सां करिणो आहे ठीकु आहे हाणे असांजी जेको आहे हीअ आहे सिरप जेको मूं वटि आहे हीउ 2 कलर में आहे थोड़ो गिलास में तव्हां कुझु बि ठाहियो अगरि हुनजी प्रेज़ेंटेशन आहे त उन फूड जी असल रौनक न ईंदी आहे हीअ हिन गिलास में हीअ जेको आहे वरी हिन गिलास में हिकिड़ो ग्रीन और रेड हूअं राजा बाय द वे सुभाणे संडे आहे ऐं तव्हां लास्ट ट्रांसमिशन में ॿुधायो की हिन संडे ते तव्हां कुकिंग कंदव सो हिन वीक असां जेके बि रेसिपीज़ कयूं आहिनि त तव्हां कहिड़ी रेसिपी ठाहिणु वञो पिया मां सुभाणे दही पेड़ा ऐं पकोड़ा दाल वारा ओके ग्रेट थी वियो पर ईअं ॿुधाईंदुसि त कीअं ठहिया हीउ शेक थी वियो बनाना शेक जीअं त सुभाणे कात सार लहबिया जी टीम हूंदी असीं न हूंदासीं सुभाणे नाज़रीन सां गॾु त उन ई हिसाब सां मूंखे यादि आयो की सुभाणे तव्हांखे कुझु ठाहिणो आहे एक्सीलेंट थी वियो असांजी ड्रिंक कंप्लीट थी वियूं अॼु जी बिल्कुलु रेसिपी कंप्लीट थी वई दही बड़ा बि थी विया उन खां अलावा शेक जेको बनाना शेक उहो बि थी वियो ज़बरदस्त सो हाणे असां राजा तारियां वापसि ईंदासीं ऐं जीअं त असांजे प्रोग्राम जो फाइनली असां हाणे इख़्तिताम जी तरफ़ हलंदासीं हाँ जी असांजी अॼु माशाल्लाह ज़बरदस्त अॼु नशरियात थी ऐं अॼु जेका ही महफ़िल थी उन में माशाल्लाह शुरू खां वठी ऐं एंड ताईं ॾाढो ज़बरदस्त मज़ो आयो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन महफ़िल जो इंतज़ारु हूंदो आहे सैरी कंदो आहियां जंहिं महिल वरी मां आरामु कंदो आहियां त वरी पोइ निमाज़ खां पोइ शाम जो इहो इंतज़ारु हूंदो आहे त अॼु इफ़्तार जी नशरियात में छा थियणो आहे सो माशाल्लाह अॼु की नशरियात ऐं रेसिपी असांजूं डालडा किचन जूं तमामु ज़बरदस्त उन सां गॾु नोक ऐं जीअं ही बरकत वारो महीनो आहे त असांजे किचन में बि बरकत थी वई
रही आहे, असांजे महिमान रमज़ान में बि ॾींहों ॾींहुं बरकत थींदी पई वञे। ईअं ई आहे जीअं त अॼु ख़ासि तौर ते मां दुआ जो ज़िक्र कयो हुयो ऐं असांखे ज़रूरु असां पंहिंजे नाज़रीन खे इहा इन ॻाल्हि जो ख़ासि तौर ते ताक़ीद बि करणु चाहींदासीं, गुज़ारिश बि करणु चाहींदासीं, छाकाणि त हीउ महीनो दुआउनि जो महीनो आहे, हीउ महीनो निजात जो महीनो आहे। त दुआ में जल्दबाज़ी न कयो, दुआ में कंहिं क़िस्म जी कंजूसी न कयो। अलाह ताला त इंतज़ार में हूंदो आहे त कॾहिं मुंहिंजो बंदो मूंखां दुआ थो घुरे, कॾहिं मुंहिंजो बंदो मुंहिंजे आॾो गिड़गिड़ाए थो। ऐं अलाह ताला खे त इवन इहा शइ पसंदि आहे त असीं जीअं नंढा ॿार पंहिंजी माउ जे आॾो रोअंदा आहिनि ऐं जॾहिं उनखे बुख लॻंदी आहे त हू रोअंदो आहे, त उहा ई कैफ़ियत असांजी हुजणु घुरिजे जॾहिं असीं अलाह ताला खां दुआ घुरूं। पर उन में जेका सभ खां अहम ऐं ज़रूरी शइ आहे उहा इहा आहे त असांखे अलाह ताला जी रज़ा में राज़ी रहणो आहे। अलाह ताला जी जेका बि असांजी ज़िंदगी में जेके बि प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे असांखे गॾु गॾु खणी करे हलणो आहे। इन ॻाल्हि जो ज़रूरु ख़्यालु रखणो आहे। वॾियूं महिरबानियूं इकरा, थैंक यू सो मच। ऐं बिल्कुलु अॼु असांजी महिमान रमज़ान जी नशियात जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे तेज़ीअ सां, ऐं वेंदे वेंदे असां दुआ कलाम ॿुधंदासीं। ऐं मां आख़िर में वेंदे वेंदे इहो ई चवंदुसि त अलाह साईं सां जेकॾहिं तव्हांखे दोस्ती करणी आहे त निमाज़ पढ़ो ऐं क़ुरान शरीफ़ पढ़ो। मां शुरूअ में बि तव्हांखे ॿुधायो त मौला अली जो जेको जो चवणु हुयो त जॾहिं मूंखे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां अलाह साईं सां ॻाल्हायां, अलाह साईं सां गुफ़्तगू कयां, त मां निमाज़ पढ़ंदो आहियां। ऐं मुंहिंजी जॾहिं दिलि चवंदी आहे त अलाह साईं मूंसां मुखातिब थिए, अलाह साईं मूंसां ॻाल्हाए, त मां क़ुरान शरीफ़ पढ़ंदो आहियां। त बिल्कुलु अवां हिन वक़्तु पंहिंजे घर में मौजूदु आहियो, रोज़ो आहे ऐं रोज़े सां गॾु गॾु इबादतुनि में बिल्कुलु तव्हां मशगूल हूंदो। त इहा ई दुआ आहे त अलाह तबारक व ताला अवां जूं ऐं असांजूं इबादतूं क़बूल फ़रमाए। असांखे उन्हनि माण्हुनि खे ज़रूरु यादि रखिणो आहे जेके माण्हू हिन दुनिया में न आहिनि, असांजा क़रीब, असांजा जेके वॾा असांखां विछड़ी विया आहिनि, ॿी दुनिया में आहिनि। का ख़बर न आहे त हू हिन वक़्तु कहिड़ी हालत में आहिनि, पर असांजो फ़र्ज़ु आहे त असां जेको बि कुझु पढ़ूं, का दुआ पढ़ूं, का सूरत पढ़ूं, को दुरूद पढ़ूं, त असां पंहिंजे क़रीबनि खे, असां पंहिंजे उन्हनि मिटनि खे माइटनि खे ज़रूरु उन्हनि खे यादि कयूं, दुआ में बख़्शिश लाइ दुआऊं कयूं। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, वेंदे वेंदे दुआ कलाम। ऐं सुभाणे इंशाअल्लाह असांजी ख़ूबसूरत जेका नशरियात आहे, हिन नशरियात में संडे स्पेशल हूंदो आहे। का सहारत लहबी आहे, रूबी अली ऐं शोएब अवां सां गॾु हूंदा। ऐं मदद करणु तमामु ज़बरदस्त कमु आहे। मदद करणु, मदद जहिड़ी का इबादत ई न आहे, त कोशिशि कजो त इन इबादत में बि शामिलु थिजो ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। आख़िर में दुरूद शरीफ़ त अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह वरी अवां सां मुलाक़ात थिए थी। अल्लाह हाफ़िज़। ऐं हींअर मां दावत ॾियणु चाहींदमि, असां सां हिकु इलाही ख़ूबसूरत आवाज़ अॼु मौजूदु आहे। सबा रिज़वी असां सां मौजूदु आहिनि। आपको हम खुश आमदीद कहते हैं। बिस्मिल्लाह, इख्तितामी कलाम। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन। अब बहुत देर हुई, पास बुला लो मौला। अब बहुत देर हुई, पास बुला लो मौला। बिगड़ी हर बात मेरी आप बना दो मौला है। अब बहुत देर हुई, पास बुला लो मौला।
जलवा एक बार मुझे उनका दिखा दो मौला, जलवा एक बार मुझे उनका दिखा दो मौला। अब बहुत देर हुई, पास बुला लो मौला। अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले, अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले, अब तो हम मांगने वालों को भी कोई राह मिले है, जो तेरे शेर मदीना से मिला दे